इन निशस्त जा जेके मेज़बान आहिनि साईं मुर्तज़ा सोलंकी साहब, संदन तालुक़ लाल साईं जे नगरी सां सेवण शरीफ़ सां आहे। सोलंकी बाय कास्ट आहिनि, पर साणनि जेके बाहुबेली आहिनि, भुट्टो साहब, आमिर भुट्टो मुंहिंजे ख़्याल में, आरिफ़ भुट्टो साहब, मुर्तज़ा सोलंकी खे चवंदासीं त अॻिते पंहिंजे सिलसिले खे संभाले। ऐं पहिरीं शायदि वीडियो जेको थोरो हिसो आहे बिस्मिल्लाह उहो हलायो, महिमान बि ॾिसंदा, सामीन बि ॾिसंदा। त रोबोट ॾिसो, वक़्त जी अहम ज़रूरत आहे। साइंस छा तरक़ी कई आहे, असांखे एॾो ॾुख थो थिए इन ॻाल्हि जो कंदे। ऐं पाण कोहिस्तान जे जबल सां जंग सां तालुक़ रखां थो, उते असां ॾिठो आहे स्कूलनि में साइंस जे लेबॉरेटरियुनि ते ॼारा चढ़ी विया आहिनि, साइंस जो सामान रखियल अलमारियुनि ते ॼारा लॻी विया आहिनि। सिंध जे आउं सम्झां थो तमामु वॾे अंग में अहिड़ा खोड़ सारा हाई स्कूल, हायर सेकेंडरी स्कूल जिन में साइंस टीचर जो तक़रुर ई कोन्हे को, उते मुक़रर ई कोन्हनि साइंस टीचर, ऐं साइंस जा सिख्या नथी ॾिनी वञे, पढ़ायो नथो वञे। अॼु हिते हेतिरनि सारनि स्कूलनि जे उस्तादनि ऐं शागिर्दनि दरमियान में असांजा मुर्तज़ा सोलंकी साहब हिकिड़ो रोबोट जो जदीद ज़माने जो तजुर्बो तव्हांजे साम्हूं खणी आया आहिनि, जंहिंखां आउं पाण बि काफ़ी हद ताईं अणॼाण आहियां त इहो छा आहे। ॾिसूं था इन में इंटरनेट जे ज़रिए सां ॾिसूं था, पर हीअ साम्हूं हिन कंडीशन में ज़िंदगी जो शायदि असांजो बि पहिरियों मोड़ आहे त असां हिन शइ खे ॾिसूं था। त मुर्तज़ा सोलंकी साहब खे तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में ऐं आजिया में असां दावत ॾींदासीं त अचनि ऐं पंहिंजे प्रोग्राम खे शुरू कनि। असांजा मोहतरम साईं नाज़ सेतो साहब असांजे दरमियान में वरी पंहिंजो KTN जो प्रोग्राम मुकमिल करे ऐं पुॼी विया आहिनि, संदन महिरबानी। त मुर्तज़ा सोलंकी तव्हांजे साम्हूं रोबोट जे हवाले सां मेज़बानी संभालींदे। अस्सलाम वालेकुम एवरीवन। मां मुर्तज़ा सोलंकी न आहियां, मां आरिफ़ भुट्टो आहियां। मुर्तज़ा सोलंकी वेठा आहिनि जनाब, मां उन्हनि जे बिहाफ ते तव्हांखे ॿुधायां थो। असां डिग्नोस हिकिड़ी कंपनी आहियूं जेके असां रिबोटिक्स ते कमु कंदा आहियूं ऐं ऑटोमेशन्स ते कमु कंदा आहियूं। हींअर अॼु सुबुह असां सवेरे आयासीं, असांखे ॾाढी ख़ुशी थी। साईं शुरू खां ई हिते हुया ऐं शुरू खां वठी जेके प्रोग्राम ॾिसूं पिया एजुकेशन जे हवाले सां ॾाढो मज़ो आयो, ॾाढी ख़ुशी थी त ॿारनि में कॉन्फिडेंस बि ॾिठोसीं ऐं इहा शइ ॾाढी वणी। पर एजुकेशन जे हवाले सां अगरि असां दुनिया खे हींअर ॾिसूं त दुनिया किथे आहे ऐं असां किथे आहियूं, त हिन शइ जी फ़िक्र जी ज़रूरत आहे। त इन सिलसिले में असांजी कंपनी जेका आहे स्कूलनि लाइ ऐं कॉलेजनि लाइ ऐं यूनिवर्सिटियुनि लाइ कमु करे पई त असां कीअं स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटियुनि में रिबोटिक्स खे इंट्रोड्यूस करायूं। ऐं हिते क्वेश्चन इहो आहे त ज़रूरत कहिड़ी आहे। ॾिसो, हींअर असां टाइम बाय टाइम जेको आहे न, जेका शइ पाण खे अपडेट कोन कंदी उहा रहिजी वेंदी। हिकिड़ी नंढड़ी एग्ज़ाम्पल मां ॾियां थो जेका फेमस आहे, नोकिया जी तव्हां वठो एग्ज़ाम्पल। नोकिया जो फ़ोन जेके पुराणा माण्हू वेठा आहिनि, जेके 2000 जा या 90s जा, नंढे ॿारनि खे त ख़बर न हूंदी। 99 में या 2000 में मोबाइल आयो नोकिया जो 3310, त सभु चवंदा बाबा इन वटि त वॾो मोबाइल आहे 3310। हाणे नोकिया कंपनी छा कयो, पाण खे अपडेट न कयो ऐं कुझनि सालनि खां पोइ नोकिया जो नालो न हुयो, सैमसंग ऐं ॿिया एप्पल वग़ैरह अॻिते अची विया। त चवण जो मक़सदु इहो आहे त जेको टेक्नोलॉजी सां गॾु न हलंदो उहो रहिजी वेंदो। त हींअर असांजी तालीम में, असांजी एजुकेशन में टेक्नोलॉजी जेको आहे न उन में असां पोइते आहियूं। इवन मां यूनिवर्सिटीज़, कॉलेजिस में चवां थो जेके कोर्स पढ़ाया वञनि था हुननि खे तमामु घणो अपडेट करण जी ज़रूरत आहे। जीअं असां इलाही एग्ज़ाम्पल वठी सघूं था। हाणे हींअर अगरि मां नंढी एग्ज़ाम्पल ॾियां तव्हांखे, जीअं अली बाबा आहे। अली बाबा हिकिड़ी वेबसाइट आहे। हाणे हुन ब्लैक फ्राइडे वारे ॾींहुं, हिकिड़ो ॾींहुं थींदो आहे जंहिंमें शॉपिंग जेको आहे हुन में प्रमोशन्स मिलंदियूं आहिनि। ब्लैक फ्राइडे वारे ॾींहुं अली बाबा जेको आहे 25 खरब रुपया हिकिड़े ॾींहुं में कमाया। हाणे तव्हां ॿुधायो कहिड़ी ऑयल कंपनी, गैस कंपनी जो MD या सभई मिल कमाए सघनि था। त यानी कि टेक्नोलॉजी हींअर जेको आहे उहो ट्रांसफॉर्म थिए थी ऐं टेक्नोलॉजी में माण्हू तमामु घणो अॻिते वधनि था। त हाणे हिन शइ जी ज़रूरत आहे त असांजी जेका न्यू जनरेशन आहे, सभई सब्जेक्टनि सां गॾु असां टेक्नोलॉजी में बि अॻिते वधूं। हाणे जीअं चाइनीज़, हींअर सवा रिसेंटली ॻाल्हि आहे, चाइना जो नंढो ॿारु आहे रियान जे नाले सां, तव्हां यूट्यूब ते सर्च करे सघो था। हुन यूट्यूब जे व्यूवरशिप मां $25 मिलियन कमाए वियो। हाणे नंढड़ो ॿारु। त असां यानी कि दुनिया किथे बि वञे ऐं असां पंहिंजे एजुकेशन सिस्टम खे ॾिसूं त असांजी हींअर तमामु घणी कोशिशि आहे असांजी कंपनी
असां स्कूलनि लाइ कमु कयूं पिया, यूनिवर्सिटीज़ लाइ कमु कयूं पिया ऐं इन ते महिनत कयूं पिया त असांजा ॿार बि अॻिते वधनि। त इन हवाले सां मां तव्हांखे हिकिड़ो वीडियो नंढो शो थो कयां, 3 मिनट जो वीडियो आहे, जंहिंमें तव्हांखे थोरो आइडिया थी वेंदो त असां छा चवणु चाहियूं था। हुन खां पोइ अॼु असां कुझु ॿार असां सां गॾु आहिनि ऐं आमिर असां सां गॾु आहे, उनजी टीम आहे। इहे पाण रिपोर्ट ठाहिया आहिनि, इन्हनि पाण ठाहिया आहिनि, तव्हांखे ॾेखारींदा त कीअं फंक्शन करे थो, कीअं ऑटोमेशन करे थी। ऐं इहो असां एग्ज़ैक्टली असां इहा शइ पिच पिया कयूं त तव्हां मां को बि ॿारु भले थर जो ॿारु हुजे उहो इहो कमु करे सघे थो, सिखी सघे थो। असांखे रुॻो उन्हनि खे ट्रेनिंग ॾियण जी ज़रूरत आहे ऐं सुभाणे हिन शइ जी वॾी नीड आहे, इहा अंडरस्टूड आहे। त हाणे तव्हांखे मां हिकिड़ो वीडियो ॾेखारियां थो, प्लीज़ वीडियो शो कयो। Pakistan Innovation Drive Program, Land of Innovators. The digital disruption is already happened like Uber, Airbnb, Skype, Alibaba, Facebook and Society One. Cygnus presents Pakistan Innovation Drive Program. Jump to lead the world. Technological revolution is there. Up to 2024 billion connected people, 4 trillion revenue, 25 million apps, 25 plus billion embedded systems, 50 trillion GBs data, 50 billion devices. World is changing. Alibaba earned $25 billion in a single day. Smart mirror, self-programming, human replacement. Internet of Things will massively impact on every sector of the life. Fields are isolated today, like medical, biology, retails, electronics, agriculture and electrical. IT is not involved in core functions of these fields. Skill sets are limited. Merger of IT can bring revolution. IT developers can develop operations for medical, agriculture, biology-like fields to make billion-dollar products. Internationally, there is a big gap in academia and industry. Challenge is to meet the industrial pace. Online training are more fruitful like Udemy, Udacity and Microsoft certifications. Is world ready today? Answer is no. No resources available for big data, data science, manufacturing devices. No match of IT with various fields. Demand will be more in future. Gap is everywhere in future technologies and their requirements. Underdevelopment countries can fill the gap and run it into opportunities. We can win if we try. This is best time to plan, prepare, learn to lead. We need to plan and prepare our basic concepts, development skills, and solution designing. In basic ideas, we will focus on robotic kits, toys, games, and tinkering. We need to design course that impacts on requirements of various fields. Basic development skills will be focused on basic development, programming, games and practical approach. This will lead to develop world's real problems. Solution designing will focus on robots, drones designing and solutions for real world problems. Objective is to provide end-to-end solutions to the industry. Entrepreneurship mindset will change the entire scenario. Learning plan will be dedicated courses, added contents, special courses and classes. Preparation of top management and teaching team building. Incubation center can bridge academia and industry by providing students mentorship, trainings, forums, fundings to commercialize solutions in market. For leading, we need to prepare for required skills and resources, solution providers, entrepreneurs. By competing, we can leading technological country in the world. Cygnus can help in policy making, course designing, teaching, and technical support, end-to-end solutions, conducting workshops. Then why are you waiting for? Be the early adopter of innovation. ही हिकिड़ो वीडियो तव्हां ॾिठो।
हाणे मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुमि तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि जी ज़रूरत आहे, छो जो हींअर जेके मां ॿार पेश कयां थो इहे सेवण मां आहिनि ऐं इहे इन्हनि रिपोर्ट ठाहियो आहे। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, तव्हां सां परफॉर्म बि कंदा, त तव्हांजी ताड़ियुनि जी तमामु घणी मां रिक्वेस्ट थो कयां, हिननि जे लाइ ताड़ी वॼाईंदा। मोज़िज़ महिमाननि खे असां माफ़ी घुरंदासीं, तव्हां वीडियो पोयां हलाए छॾियो, तव्हांखे हीअं वेहारियोसीं, तव्हां सही ॾिसी न सघियो। हिननि दोस्तनि लाइ हिकु दफ़ो वरी ॿीहर ज़ोरदार ताड़ियूं, छो त हीअ सिंध जे रूरल एरिया सेवन शरीफ़ खां तालुक़ु रखनि था, जंहिं पंहिंजो रोबोट क्रिएट कयो आहे ऐं इहो ॿुधायो आहे त सिंधी नेशन जेका आहे उहा कुझु बि करे सघे थी। हिकु दफ़ो ॿीहर ज़ोरदार ताड़ियूं। थैंक यू। अच्छा, हिननि हिकिड़ो सेंसर हिन में हणिया आहिनि, सेंसर जे थ्रू हिननि हिकिड़ी मोबाइल ऐप ठाही आहे जंहिंजे थ्रू हिनखे कंट्रोल करे सघनि था। यानी कि हींअर त हिकिड़ो नंढी लेवल जो प्रोजेक्ट आहे जंहिंखे असां कंहिं बि साइंस एग्ज़िबिशन में शो कराए सघूं था। इवन असांजे कंट्री में इलाही सुठी लेवल ते साइंस एग्ज़िबिशन अॼुकल्ह थियनि था, उन में पार्टिसिपेट असांजा ॿार करे सघनि था, त असां इहो ई शो कयूं पिया। अच्छा, ही स्टूडेंट आहिनि, कुझु यूनिवर्सिटी कॉलेज मिक्स स्टूडेंट आहिनि, स्कूल जा बि आहिनि। हीअ तव्हांजे साम्हूं हींअर परफॉर्म करे थो, हिन वटि मोबाइल आहे, हीअ मोबाइल जे थ्रू हिनखे हिन कंट्रोल कयो आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो फरहान भुट्टो आहे, मां पाण सेवन शरीफ़ मां आहियां। मां पाण डिग्नोज़ सेंटर मां माना कोर्स कयो आहे। उन्हनि माना हिकिड़ो मूंखे टास्क सेखारियो। इहो हिकु ब्लूटूथ मॉड्यूल आहे जंहिंसां असां माना मोबाइल जे ज़रिए पंहिंजे अप्लायंसिस खे कंट्रोल करे सघूं था। जीअं यानी असां सपोज़ कयो कि फ्लैट आहिनि, त फ्लैट में असां मथे आहियूं ऐं मोटर असांजी हले पई ऐं पाणी भरिजी वियो, असां पंहिंजे मोबाइल सां उन मोटर खे बंदि करे सघूं था। अहिड़ी तरह इंडस्ट्रीज़ में अगरि को हादसो अची वञे थो कंहिं ख़ासि एरिए में, त उते माना वञणु थोरो ॾुखियो हूंदो आहे। असांखे पोइ हिकिड़ो ई ऑप्शन हूंदो आहे त असां एमरजेंसी ऑफ करे छॾियूं। उन जे नतीजे में यानी कंपनी जो नुक़सान बि थींदो आहे, त इन खां सुठो मोबाइल जे ज़रिए सिर्फ़ु उहो पार्ट ई असां बंदि करियूं। इन जा ॿिया काफ़ी यूज़िस आहिनि, त इन जो हिकिड़ो डेमो मां तव्हांखे ॾेखारियां थो। हितां वेठे वेठे मां कंट्रोल कयां थो पंहिंजो हिकिड़ो LED लाइट बल्ब, हीअ मां ऑन कयां थो, हाणे ऑफ कयां थो, हितां मोबाइल जे थ्रू। ठीकु आहे। हिन में असल में आर्डिनो जे ज़रिए असां प्रोग्रामिंग कई आहे ऐं उन सां गॾु हिकिड़ो रिले मॉड्यूल लॻियो आहे जेको स्विचिंग लाइ पर्पज़ लाइ इस्तेमालु थिए थो। त मां वधीक परफॉर्म कयां थो, त हीअ सही तरह कमु करे थो। हिन जी रेंज जेका आहे उहा 30 मीटर आहे। अगरि असांखे रेंज वधाइणी हुजे त असां माना वाईफाई मॉड्यूल हणी सघूं था ब्लूटूथ जी जॻह ते। थैंक यू। थैंक यू फरहान भुट्टो, तव्हांजी महिरबानी, तव्हां ॾाढो सुठो डिफाइन कयो। त हींअर मां कुझु ॿ जुमिला चई असां पंहिंजो हिनखे वाइंड अप कंदासीं। उहो इहो त हींअर असां वॉलंटियरली चयूं था, तमामु स्कूल कॉलेजिस यूनिवर्सिटीज़ जा जेके बि सरबराह वेठा आहिनि, त अगरि तव्हां मां केर बि इंट्रस्टेड आहे त असां इहो सॼो कोर्स कराए सघूं था। इवन असां स्कूलनि खे इहो चऊं था त उहे इनरोल कनि ऐं असां सफ़ा बिल्कुलु हल्की इन जी का सम्झो फीस न रखी आहे। असां हींअर इहो चऊं था त जेके बि कॉलेज यूनिवर्सिटीज़ आहिनि जेके चाहिनि थियूं पंहिंजे ॿारनि खे सिखनि, त असां हिन जे लाइ विलिंग आहियूं। त तव्हां अच्छा, ही साईं चयो नवाज़ सेतो साहब जी रिक्वेस्ट आहे, असां रिपीट कयूं था। फरहान, हितां छा कंदो तव्हां हिन सां? हू सिर्फ़ु कम हा, हुनखे माइक ॾियो, थोरी ॻाल्हि सम्झ में अचे जीअं माण्हुनि खे। हा, छा नालो आहे तव्हांजो? फरहान भुट्टो। हू त तव्हां हुते लैपटॉप सां गॾु छा रखियो आहे? मां इहो हिकिड़ो ब्लूटूथ मॉड्यूल रखियो आहे। इहो यानी कंट्रोल कंदो मुंहिंजे मोबाइल ऐप जे ज़रिए।
मोबाइल ऐप आहे ब्लूटूथ, ठीकु आहे। जेकी आम ब्लूटूथ हर मोबाइल में हुजे, न इहा अलॻि ऐप आहे, डाउनलोड कबी आहे, जीअं व्हाट्सएप डाउनलोड कबो आहे, इहा कीअं उहो बि ॿुधायो न कहिड़ी ऐप आहे जेको माण्हू हुनखे छा लिखी डाउनलोड। इहा ब्लूटूथ ऐप आहे, यानी प्ले स्टोर ते मिली वेंदी आहे। इन में हिकिड़ो सर्किट आहे, असां सर्किट यूज़ कयो आहे। आर्डिनो में असां प्रोग्रामिंग कई आहे, जेका असांखे डिग्नोस टीम यानी गाइड कयो त प्रोग्रामिंग ईअं कयो, ऐं उन सां गॾोगॾु असां ब्लूटूथ मॉड्यूल यूज़ कयो, ठीकु आहे। त ब्लूटूथ मॉड्यूल जे ज़रिए असांखे सिग्नल मिले थो फ़ोन में, ऐं आर्डिनो पाण माना उनखे ॿुधाईंदो त रिले मॉड्यूल अंदरि हिकिड़ो लॻल आहे, रिले मॉड्यूल जो कमु आहे त स्विचिंग कराइणु, त आर्डिनो उनखे कमांड ॾींदो त हाणे ही सिग्नल मूंखे मिले थो त हिन फलाणे बटण खे स्विच करायो। हिन में असां 8 रिले यूज़ कया आहिनि त मूं वटि 8 अचनि था, ईअं असां जेतिरा चाहियूं करे सघूं था। रिले मॉड्यूल मूं वटि ऑप्शन वधंदा वेंदा। अच्छा, केतिरे फ़ासिले तां इहो करे सघो था? इहा 30 मीटर ब्लूटूथ जी। 30 मीटर ते जी। ॿाहिरि बि 30 मीटर मतिलबु दरवाज़े तां बि हिनखे तव्हां ऑपरेट करे सघो था? पॉसिबल आहे, पॉसिबल आहे, हींअर करे सघो था। तव्हां ॿाहिरि वञी एतिरो असांखे कराए ॾेखारियो। बिल्कुलु। तव्हां ॿाहिरि वञी करे ॾेखारियो। हा, एतिरी माइक हलंदी न हलंदी, बसि उतां ख़बर पवंदी त हीअ कैमरा इसको फोकस करें यार, सबको दिखाएं। 30 ते न वञो, दरवाज़े खां ॿाहिरि वञो, बसि ख़बर पइजी वेंदी। मथे वञा? हा, भले ॿाहिरि वञो, हेॾे मथे वञो, ठीकु आहे, मथे वञो, ॿाहिरि वञो, ख़बर पइजी। हा हा, थोरो छाकाणि ॿार आहिनि, सभु पढ़नि था, असांखां वधीक ई सम्झनि था, इन करे उहा ॻाल्हि उन्हनि वटि सुवाल हूंदा त करे वठनि। चलो हितां हा, उहो ॾिसो सही आहे, ठीकु आहे। ऐं हाणे हीअ त आहे, हिते तव्हां बल्ब ॿारियो आहे, हाणे हिते कहिड़ी शइ जेकॾहिं मिसाल तौरु आउं हितां वेही टाइप करणु चाहियां त टाइप करे सघां थो? टाइपिंग लैपटॉप ते का शइ मां टाइप कयां, लैपटॉप हिते पियल हुजे, छा करे सघां थो हितां वेही? हितां तव्हां सिर्फ़ु अप्लायंस खे कंट्रोल करे सघो था। अप्लायंस यानी मोटर बि थी सघे थी, हा, तव्हांजो बल्ब थी सघे थो, का बि अहिड़ी शइ जेका यानी लाइट सां हले। टाइपिंग, हा, टाइपिंग त हिकिड़ो पंहिंजो पर्सनल थी वियो। मतिलबु त आउं घर जे हेठि फ्लोर तां मथे फ्लोर ते लॻल एसीअ खे हलाए सघां थो, बंदि करे सघां थो? हा, बिल्कुलु ठीकु आहे, मतिलबु ईअं ॻाल्हि थी। ऐं हीउ जेको लैपटॉप तव्हां रखियो आहे, इन जो कमु हिन में छा आहे? सिर्फ़ु पावर सप्लाई प्रोड्यूस करणु, बाक़ी ॿियो कुझु न आहे? न, असां वटि यानी सोर्स जेको एडॉप्टर हो उहो थोरो ख़राबु थी वियो, त इन जे करे असां लैपटॉप ई यूज़ कयो। थैंक यू, महिरबानी, शुक्रिया। थैंक यू। असां वटि ॿियूं बि किट्स आहिनि, पर टाइम हाणे हींअर घटि थी वियो, न त असांजो ॿियूं बि किट्स अवेलेबल हुयूं जेके सोलर ते सिस्टम ते इन्हनि ॿारनि ई ठाहियूं आहिनि, ऐं पाण ई सभु डिफाइन बि कनि हा, पर हींअर साईं चयो हिकिड़ी ॿी बि ॾेखारे वठो, थोरो टाइम खे थोरो करे। हा हा, अच्छा अच्छा, हिकिड़ो ॿियो स्टूडेंट आहे मुर्तज़ा, हिन जी बि कोशिशि आहे, हिन कुझु ठाहियो आहे, त ॾिसूं था छा ॾेखारे थो असांखे। अस्सलाम वालेकुम, आमिर अली मुंहिंजो नालो आहे। ॿी जेका किट आहे उहा बि ऑटोमेशन होम जी आहे, उनमें कुझु ॿिया फीचर्स आहिनि। उनमें सभ खां वधीक फीचर इहो आहे त अॼुकल्ह पाकिस्तान में लोड शेडिंग तमामु वॾो मसइलो आहे, लाइट असांखे तमामु घणी बचाइण जी ज़रूरत आहे। हिन में हिन में सेंसर जे मोशन सेंसर जे ज़रिए जेकॾहिं इंसानु अंदरि अचे घर में पंहिंजे रूम में, त ऑटोमेटिक फैन हली पए ऐं ऑटोमेटिक लाइट ॿरी पए। जेकॾहिं रूम में को शख़्स मौजूदु न आहे, को बि मोशन न आहे रूम में, त LED ऐं फैन बंदि हूंदा, ऐं ॿियो बि जेके तव्हांजा पावर वारियूं शयूं सभु बंदि हूंदियूं। हिन किट में असां इहो तव्हांखे जेको सो प्रोड्यूस करायो आहे। जेको मुंहिंजो स्टूडेंट आहे, स्कूल जो स्टूडेंट आहे, 8 क्लास में पढ़ंदो आहे, मुर्तज़ा 7 मां जो तालुक़ु आहे, हू हिन किट खे प्रोड्यूस करायो आहे। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो मीर मुता भुट्टो आहे, फ्रॉम 7 शरीफ़। हे तव्हां ॾिसो पिया, टेम्परेचर हाई लॻो पियो आहे, पखो पाणी हले पियो, ऐं हे टेम्परेचर सेंसर लॻल आहे, जंहिंजे करे टेम्परेचर हाई थी वेंदो पाणे पखो हली पवंदो, और टेम्परेचर लो थी वेंदो पाणे पखो बंदि थी वेंदो। सही आहे। ऐं हे लॻल आहे अल्ट्रासोनिक सेंसर लॻल आहे, जंहिंजे करे काई बि बॉडी रूम में एंटर थींदी उनखे महसूसु कंदो, पाणे LED ॿरंदी। इन जे करे तव्हां जीअं मॉल में
दरवाज़ा लॻल हूंदा आहिनि उन ते सेंसर लॻल हूंदो आहे काई बि बॉडी में ईंदी आहे पाणी खुली वेंदा आहिनि उहो बि तव्हां यूज़ करे सघो था हे तव्हां ॾिसंदो इन जे करे LED ॿरंदी हे ॾिसो बॉडी आई LED ॿरे थी हे कुझु सेकेंड लाइ ऑन हूंदी पोइ वरी बंदि थी वेंदी असां वटि पावर जो थोरो इशू आहे लैपटॉप असां तॾहिं यूज़ कयो आहे अहिड़ो को लैपटॉप जो कोई वॾो मसइलो न आहे तव्हां लैपटॉप ॾिसी परेशान न थिजो इहो सिर्फ़ु पावर जे लाइ यूज़ कयो वियो आहे हे तव्हां ॾिसो था पखो बंदि लॻो पियो आहे हीअं टेम्परेचर ॾिना थी पखो पाणे हली पियो वरी जो सेंसर अल्ट्रासोनिक सेंसर आहे हीअं अगरि कोई बि बॉडी आई LED ॿरी पई हुनखे महसूसु करे थो वरी बंदि थी वई वरी काई बि अगरि बॉडी ईंदी उनखे महसूसु कंदी वरी LED ॿरी पवंदी सिंपली ही ह्यूमन बॉडी खे सेंस कंदो आहे ह्यूमन बॉडी अगरि इन सेंसर जे अॻियां हूंदी त ही परफॉर्म कंदी असां लाइट जी जॻह ते यानी AC वग़ैरह ॿियो को सोर्स बि यूज़ करे सघूं था जेका नीड हुजे पर्सन जी ह्यूमन जी त फैन बि हली सघे थो जेका असांजी नीड हुजे त मक़सदु इहो आहे त माना असांखे माना अॼुकल्ह यानी बिजली बि महांगी थी वई आहे काफ़ी माण्हुनि खे यादि बि न हूंदो माना घर में छा हले थो छा न आहे त हुनखे यानी सेंस करे असांजे हिकिड़ो बिजली जो बिल बि बचाईंदो ऐं ॿी टेक्नोलॉजी बि आहे इनखे असांखे यानी यूज़ करणु खपे तमामु घणी महिरबानी फरहान तव्हांजी टीम जी सभिनीनि जी त हिकु बार मां वरी इहो ई चवंदसि सभिनीनि खे त असां वॉलंटियरली बि चऊं था तमामु स्कूल कॉलेजिस खे इन कोर्स खे असां इनिशिएटिव वरितो आहे हैदराबाद कराची में जिथे बि असांखे मौक़ो मिले थो असां प्रेज़ेंट कयूं पिया ऐं असां हींअर तव्हांखे बि दावत ॾियूं था त तव्हां भले गॾिजी अचे असां कमु करे सघूं था तव्हां सभिनीनि जी तमामु महिरबानी थैंक यू